अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाॾी खातो हैदराबाद सिंध। किस्त टीहीं मखदूम इनायतुल्ला। ठटे जो राहकू ऐं नंढे हूंदे खां नाबीना हो। उन हूंदे बि वॾो आलिम करामत जो साहिब ऐं वॾे हाफ़िज़े वारो इंसान थी गुज़रियो। दर्स बि ॾींदो हो ऐं मज़हबी तक़रीरूं बि कंदो हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 885। मौलवी मोहम्मद सादिक हाणे ज़िक्र थियल मखदूम इनायतुल्ला जो पुटु ऐं मखदूम मोहम्मद मुइन जो शागिर्द हो। माक़ूल में महारत हुयसि पर शोहरत खे पसंदि न कंदो हो। शेखुल इस्लाम मोहम्मद अहसन ऐं नवाब शेख शुक्रल्ला हिन जी घणी ताज़ीम कंदा हुआ। शाह करीम जे दरगाह जी तामीर जी तारीख़ अबजद जे हिसाब सां कढियाई। मकालत शुरा सिफ़ो 360 361। शाह अब्दुल लतीफ़ जो मुरीद हो। मखदूम नेमतुल्ला ठटवी ऐं ख्वाजा मोहम्मद ज़मान संदसि नामवर शागिर्द थी गुज़रिया। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाहिर सिंध जुल्द 3 सिफ़ो 86। मौलवी मोहम्मद सादिक जे ज़िक्र में वफ़ाई मरहूम दुरुस्त राय न ॾिनी आहे। सिफ़ो 85 86। साॻी तरह डॉक्टर बलोच साहब बि मौलवी मोहम्मद सादिक ऐं मोहम्मद सादिक नक्शबंदीअ में फ़र्क़ु न रखी सघियो। शाह जो रिसालो जुल्द अवल मुक़दमो सिफ़ो 61। जॾहिं त हिननि ॿिन्ही बुज़ुर्गनि बाबति ठोस राय मीर कान्या ॾिनी आहे। मकालत शुरा तफ़तुल कराम। हाजी मोहम्मद क़ाइम असुल कंहिं ॻोठ जो रहाकू हो, पोइ ठटे में अची रहियो। मखदूम रहमतुल्लाह जो शागिर्द ऐं मखदूम मोहम्मद हाशिम जो मदे मुक़ाबिल थी गुज़रियो। हिन जो हदीस जो दर्स मशहूरु हो। सन 1145 हिजरी 1732 ईस्वीअ में हज ते वियो। हज पढ़ी वतन मोटी आयो। बाद में पंहिंजे ख़ानदान समेत लॾे अरबुस्तान हलियो वियो। उते बि हदीस जे दर्स में आलमनि में अहमियत रखंदड़ थियो। सन 1157 हिजरी 1744 ईस्वीअ में हिजाज़ मुक़दस में वफ़ात करे वियो। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 566। मियाँ इनायतुल्ला मखदूम मोहम्मद मुइन जे मदरसे में नाहिब हो। मखदूम साहब जी वफ़ात खां पोइ बि दर्स ऐं तदरीस में मशगूल रहियो। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 568। मियाँ ठारो हीअ आलिम ठटे जी अनाज बाज़ार जे पोयां उलहंदे तरफ़ मस्जिद में रहंदो हो। आम इंसाननि जी मेल जोल खे पसंदि न कंदो हो। शागिर्दनि जो महदूद तादाद हिन वटि पढ़ंदो हो। मीर अली शेर हिन खे ठारियो लिखियो आहे। हू तहफ़तुल कराम जे लिखजण वक़्तु ज़िंदा हो। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 568। आख़ुंद मोहम्मद शफ़ी ठटे में फ़ारसी ज़ुबान जो उस्ताद हो ऐं निहायत बावकार इंसान थी गुज़रियो। मशहूरु मौरख़ मीर अली शेर कान्य उरूज़ सैफ़ी ऐं कसाइद उर्फ़ी हिन बुज़ुर्ग वटि पढ़िया। मकालत शुरा सिफ़ो 339। आख़ुंद अबुल अहसन असुल में झांगारनि बाज़ारनि जे सैयदनि वटि मुलाज़िम हो। बाद में ठटे पहुतो। सुठी तबियत ऐं अहलियत वारो थी गुज़रियो। हिंदू ऐं मुस्लमान हिन वटि गॾु पढ़ंदा हुआ। मीर अली शेर कान्या हिन वटि फ़ारसी पढ़ी। कॾहिं कॾहिं शेर बि चवंदो हो ऐं बेतकल्लुफ़ तख़लुस कंदो हो। मकालत शुरा सिफ़ो 114। मोहम्मद अहसन ठटे जो रहाकू ऐं मोहम्मद आकिल जो पुटु हो। अहसन जे करे संदसि मामू मोहम्मद हसन दहलीअ में रहंदो हो। अहसन खे शाही मनसब हासिल हो। पीउ ऐं पुटु क़ुरान जा हाफ़िज़ हुआ। खेनि अरबीअ ते वॾी महारत हासिल हुई। ठटे में दर्स ऐं तदरीस जो कमु कयाऊं। अहसन 1185 हिजरी 1771 ईस्वीअ में फ़ौत थियो। मकालत शुरा सिफ़ो 50। तहफ़तुल कराम सिंधी सिफ़ो 541। हाफ़िज़ सादुल्ला हैदराबाद में रहंदो हो। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 553। वक़्त जो वॾो उस्ताद थी गुज़रियो। ग़ुलाम रसूल महर हाफ़िज़ अहमद मौलवी ख़ान मोहम्मद ऐं मौलवी ग़रीबुल्ला जो ज़िक्र कयो आहे। ही सभु बुज़ुर्ग मियाँ अब्दुल नबीअ जी औलाद जा उस्ताद हुआ। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 842 ऐं शायदि हैदराबाद में रहंदा हुआ। जदीद शहर हैदराबाद जो क़दीमी नालो नेरून कोट हो। हिन दौर में कुझु आलिमनि शाइरनि ऐं हाफ़िज़नि जो ज़िक्र नेरून कोट जे नाले में बि थियो आहे। मियाँ अबुल बका मटियारी शहर जो वॾो आलिम ऐं उस्ताद थी गुज़रियो आहे। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 443। शेख मोहम्मद रज़ा बखर में रहंदो हो। अरबी ऐं फ़ारसी ॿोलियुनि जो अकाबर ऐं उस्ताद थी गुज़रियो। 1140 हिजरी 1727 ईस्वीअ में फ़ौत थियो। तहफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 326।
ॿी राय मूजिबि सन 1143 हिजरी 1730 ईस्वीअ में गुज़ारे वियो। हिन जो औलाद बखर में ऐं माइट ठठे में रहंदा हुआ। मकालतुल शुरा सिफ़ो 252। मखदूम नूर मोहम्मद नसरपुर जो मखदूम क़ाइम जो शागिर्द रहियो। फ़िक़ही फ़ज़ीलतुनि ऐं इल्मी कमालियतुनि में मुमताज़ दर्जो रखंदो हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 401। मखदूम उस्मान वल्द अब्दुल्ला उर्फ़ ठारो मटियारी शहर जो रहाकू ऐं मखदूम नूर मोहम्मद जो शागिर्द हो। मखदूम उस्मान दर्स ऐं तदरीस तोड़े क़ज़ा ऐं फ़तवा में वॾो नालो कढियो। हिन 1219 हिजरी 1804 ईस्वीअ में वफ़ात कई। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द पहिरियों सिफ़ो 200 खां 203। मीर नजमुद्दीन अज़लत मीर मोहम्मद रफ़ी बखरीअ जो पुटु मखदूम मोहम्मद मुईन जो भाणेजो ऐं शागिर्द हो। मखदूम साहिब सां गॾु दर्स में मशगूल थियो। मियाँ अहमद ऐं मियाँ मोहम्मद बाक़िर हिन जा मशहूरु शागिर्द हुआ। 1160 हिजरी 1747 ईस्वीअ में वफ़ात करे वियो। मकालतुल शुरा सिफ़ो 437 खां 439। आख़ुंद मोहम्मद बाक़िर वाइज़ ठटे जे ख़लीफ़े मोहम्मद रज़ा जो पुटु ऐं हाजी मोहम्मद क़ाइम जो शागिर्द हो। वॾो परहेज़गार ऐं तक़वा जो साहिब हो। नवाब शकरुल्ला मियाँ नूर मोहम्मद खां हिन जे मदरसे लाइ मदद मुआश मंज़ूर करायो, लेकिन पाण क़बूल न कयाई। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 549 खां 567। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी बठोरे में मियाँ अब्दुल गफ़ूर पंवर जे घर में सन 1104 हिजरी 1692 ईस्वीअ में ॼाओ। इब्तिदा में वालिद वटि पढ़ियो, पोइ ठटे में आयो, जिते मखदूम मोहम्मद सईद, मखदूम मोहम्मद मुईन, मखदूम रहमतुल्ला ऐं मखदूम इनायतुल्ला वटि तहसील कयाई। इल्म जे हासिलात खां पोइ बठोरे वरियो। थोरे वक़्त खां पोइ हितां लॾे बहरामपुर आयो। आख़िरकार हमेशह लाइ लॾे ठटे हलियो आयो। हिते अची अगरि मोहल्ले जी मस्जिद में मदरसो शुरू कयाई। उन सां गॾु जामिया ख़ुसरो दाबरगन वारी मस्जिद में बि दर्स हलायई। अरबुस्तान वियो त उते बि कुझु उस्तादनि खां दर्स वरिताई। हिन ॾस में शेख अब्दुल कादिर हनफ़ी मकी, शेख अब्दुल बिन अली मिस्री ऐं शेख अबू ताहिर मोहम्मद मदनीअ जा नाला वॾी अहमियत रखनि था। मखदूम साहिब सॼी जमार इल्म जो फैज़ ॾिनो। कुझु शागिर्दनि जा नाला ही आहिनि: सैयद शमीर शाह, मखदूम मैदिनू नसरपुरी, मखदूम अब्दुल रहमान, सैयद मोहम्मद सालिह घोटकीअ वारो, अबुल हसन सगीर, मखदूम अब्दुल लतीफ़, शाह फ़कीरुल्ला अलवी, मखदूम अब्दुल्ला मैंदरो, मखदूम अब्दुल ख़ालिक, मखदूम नूर मोहम्मद नसरपुरी, मोहम्मद मुराद सेवाणी, शेखुल इस्लाम, बेवन इज़्ज़तुल्ला कीरियो, हाफ़िज़ आदम तालिब इल्म ठटवी, नूर मोहम्मद खस्ता, मखदूम मोहम्मद हाशिम भरपूर ज़िंदगी गुज़ारी। मखदूम मोहम्मद हाशिम भरपूर ज़िंदगी गुज़ारी। मौलाना अब्दुल रसूल मक्सी डॉक्टरेट जो मकालो मुख़्तलिफ़ सिफ़ा। हिन 1174 हिजरी 1761 ईस्वीअ में वफ़ात कई। संदसि मज़ार मकली ते आहे। हिन मकाले में मुख़्तलिफ़ जायुनि ते मखदूम साहब जो ज़िक्र थियो आहे। मखदूम साहब खां पोइ संदसि पुटनि हिन जे मदरसे खे जारी रखियो। मखदूम मोहम्मद सईद ठटवी हिन बुज़ुर्ग खे मखदूम मोहम्मद हाशिम जे उस्तादनि में शुमार कयो वियो आहे। मखदूम साहब पंहिंजे वालिद खां पोइ कुझु वक़्तु मखदूम मोहम्मद सईद वटि पढ़ियो। हिन बाबति वधीक मालूमात नथी मिले। साॻियो हवालो: शमीर शाह मटियारी शहर जो ऐं मखदूम मोहम्मद हाशिम जो शागिर्द हो। दीन जे सिलसिले में तालिबनि जी जमायत सां सरगर्म रहंदो हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 442 443। शाह फ़कीरुल्ला अलवी असुल जलालाबाद अफ़गानिस्तान जो रहाकू हो। पाण 1100 हिजरी 1688 ईस्वीअ में ॼाओ। शिकारपुर खे 1150 हिजरी 1770 ईस्वी धारे अची वसायई। जुदा जुदा उस्तादनि खां तालीम वरिताई। अक्सर मुल्कनि जो सफ़र कयाई ऐं हज बि पढ़ियाई। सिंध अफ़गानिस्तान ऐं कलात जे हाकिमनि सां सुठा तालुकात हुअसि। शिकारपुर में ज़ाहिरी इल्मनि जो मदरसो बि हलायई। हाजी मोहम्मद क़ाइम शिकारपुरी ऐं सैयद मोहम्मद राशिद हिन जा शागिर्द हुआ। सन 1195 हिजरी 1780 ईस्वीअ में फ़ौत थियो। शिकारपुर में संदसि दरगाह मौजूदु आहे। फ़कीरुल्ला अलवी पिणु मखदूम मोहम्मद हाशिम वांगुरु भरपूर ज़िंदगी गुज़ारी। हिन मकाले में मुख़्तलिफ़ जायुनि ते संदसि ज़िक्र आयो। मखदूम यार मोहम्मद हिन जो मदरसो कोटली कबीर शहर में हो। सैयद मोहम्मद राशिद मखदूम यार मोहम्मद वटि पढ़ियो।
मोहम्मद जुमन टालपुर सिंध जा इस्लामी दरसगाह सिफ़ो 246 सिफ़ो 256 खां 257। अल रहीम सिफ़ो 23 नंबर 3 ऐं 4 साल 1967 ईस्वी। उन खां अलावा आकिल शाह अवल ऐं मखदूम मोहम्मद दाऊद आगरो बि मखदूम साहब जा शागिर्द हुआ। मखदूम मोहम्मद दाऊद आगरो मखदूम अब्दुल्ला आगरो हिकु अहले दिल फ़क़ीर थी गुज़रियो आहे। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 346। मोहम्मद दाऊद संदसि पुटु हो जंहिं हालाणी शहर में दर्स तदरीस जो शुगुल अख़्तियार कयो। मखदूम इस्माइल ज़ात जो जूणे जो परियां लो जो रहाकू हो। ज़ाहिरी इल्मनि जो वॾो अकाबर हो। दर्स तदरीस जे सिलसिले खे शुरू करे हिकु मदरसो क़ाइमु कयईं। हिन जी रूहानी अहमियत बि वॾी आहे। संदसि वफ़ात 1174 हिजरी 1760 ईस्वीअ में थी। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द 3 सिफ़ो 1 खां 6। मखदूम मैडनू नसरपुरी वॾी पाए जो आलिम ऐं फ़क़ीह हो। नसरपुर में ज़ाहिरी इल्मनि जो मदरसो खोलियाईं। अक्सर शागिर्दनि हिन खां दर्स वरितो। मोहम्मद जुमन टालपुर सिंध जा इस्लामी दरसगाह सिफ़ो 197। हीउ बुज़ुर्ग रूहानियत में मोहम्मद अमीन दासोड़ी वारे जो मुरीद थियो। पाण वॾी उमिरि में साल 1181 हिजरी 1767 ईस्वीअ में गुज़ारे वियो। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द 2 सिफ़ो 188। हिन खे बि मखदूम मोहम्मद हाशिम जे शागिर्दनि में शुमार कयो वियो आहे। शेख मोहम्मद मुराद अंसारी असल में सेवण जो रहाकू हो। हिन खे बि मखदूम मोहम्मद हाशिम जो शागिर्द ॼाणायो वियो आहे। संदसि लक़ब शेखुल इस्लाम हो। सेवण में दर्स तदरीस जो शुगुल हुउसि। संदसि पुटु शेख हुसैन पंहिंजे वालिद वटि पढ़ियो। शेख हुसैन खां अलावा मोहम्मद मुराद खे हिकु ॿियो पुटु बि हो जंहिंजे पुटु शेख मोहम्मद आबिद पिणु ॾाॾे वटां तालीम हासिल कई। हीउ ख़ानदान अरबुस्तान लॾे वियो जिते इल्मी तौरु वॾो नालो कढियाऊं। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द 3 सिफ़ो 248 खां 253। मखदूम दीन मोहम्मद सिद्दीकी संदन तालुक़ पाट सां हो। पोइ सेवण ॾे लॾे आया। मखदूम साहब 1113 हिजरी 1701 ईस्वीअ में ॼाओ। मियां नूर मोहम्मद पारां सेवण जो काज़ी हो। शाह अब्दुल लतीफ़ जो गहरो दोस्त हो। संदसि वफ़ात 1192 हिजरी 1778 ईस्वीअ में थी। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द 1 सिफ़ो 86-87। हिन जो पुटु मखदूम अब्दुल वाहिद वक़्त जो वॾो आलिम थियो जंहिं समूरी तालीम पंहिंजे वालिद खां वरिती। मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी रिसालो अल रहीम सिफ़ो 5 नंबर 3 ऐं 4 साल 1967 ईस्वी। काज़ी अबू अल आली मांझंद जो वॾो आलिम थी गुज़रियो। हिन तदरीस जो शुगुल अख़्तियार कयो। मुला मोहम्मद शिकारपुरी हिन जो शागिर्द हो। मोहम्मद जुमन टालपुर सिंध जा इस्लामी दरसगाह सिफ़ो 347। मुला मोहम्मद शिकारपुरी असल में करन जो हो। इब्तिदा में पंहिंजे वालिद मौलवी अब्दुल्ला वटि पढ़ियो। पोइ काज़ी अबू अल आली ऐं मखदूम दीन मोहम्मद वटि सेवण में दर्स वरिताईं। मुला मोहम्मद खे अहमद शाह अब्दाली देरा गाज़ी ख़ान ऐं मुल्तान में काज़ी मुक़ररु कयो। बाद में शिकारपुर जो काज़ी मुक़ररु थियो जिते हिकु मदरसो बि हलायईं। ख़र्च पखे लाइ अफ़गान बादशाहनि हिन जे लाइ वज़ीफ़ो मुक़ररु कयो। हिन जी वफ़ात 1210 हिजरी 1795 ईस्वीअ खां अॻु थी। नदीम काज़ी मुला मोहम्मद शिकारपुरी रिसालो मेहरान नंबर 4 साल 1985 ईस्वी। बाद में हिन जे पुटनि मदरसे खे जारी रखियो। पाण ज़ात जो चनू हो। मेवन मोहम्मद मुबीन कीरियो संदसि तालुक़ ज़िले सांगड़ जो थर इलाइक़े सां हो। संदसि तालुक़ ज़िले सांगड़ जे थर इलाइक़े सां हो। ठटे में तहसील कयाईं। बाद में चोटियारियूं में अची हिकु मदरसे जो बुनियादु रखियाईं। मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी मयन मोहम्मद मुबीन वटि पढ़ियो। हिन बुज़ुर्ग 1196 हिजरी 1781 ईस्वीअ में वफ़ात कई। संदसि भाइटियो मेवन इज़तुल्ला ठटे में मखदूम मोहम्मद हाशिम वटि पढ़ियो। बाद में हिन मदरसे में उस्ताद थी रहियो। हीउ मदरसो चोटियारियूं क़याम पाकिस्तान वक़्तु ख़तमु थियो जॾहिं मियां कीरिया लॾे अरबुस्तान हलिया विया। डॉक्टर बलोच जो मकालो दरसगाह चोटियारी छपियल सांगड़ जी सुराण सोवीनियर साल 1992 ईस्वी। सैयद मोहम्मद मसूद ॻोठ सदर झेंझो लॻ उॾेरो लाल में मुग़ल दौर जे आख़िर धारे हिकु मकतब जो बुनियादु रखियो वियो।
कलोड़नि जे दौर में सैयद मोहम्मद मसूद उर्फ़ सैयद मोहम्मद मासूम हिन मकतब खे आला तालीम जे दर्सगाह में तब्दील कयो, जो पोइ दाइरो सर्जण में आयो। मदरसे जे बानी 1182 हिजरी 1768 ईस्वी में वफ़ात कई। हिन मदरसे वॾे अरसे ताईं आला तालीम जे वाधारे लाइ सरगर्म किरदारु अदा कयो। मुसलल फातिह मुक़दमो डॉक्टर नबी बख्श खान बलोच, सिंध यूनिवर्सिटी, साल 1970 ईस्वी। मखदूम अब्दुल रहमान, खोड़ा शहर, सिंध अंदरि रूहानी ऐं ज़ाहिरी तालीम जे वॾे मर्कज़ तौरु घणी अहमियत रखे थो। मखदूम अब्दुल रहमान जी शहादत 1145 हिजरी 1732 ईस्वी बाद संदसि पुटु मखदूम मोहम्मदी ऐं मखदूम अहमदी वॾे मर्तबे वारा थिया। पीर मोहम्मद राशिद मखदूम अहमदीअ जो शागिर्दु रहियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो हाशिया सिफ़ो 337 खां 341। मखदूम अब्बुल मुआली असुल में कंहिं ॻोठ जो हो ऐं पोइ लॾे नौशहरो फ़िरोज़ में अची रहियो, जिते पंहिंजो मदरसो शुरू कयाईं। हिन मदरसे विच सिंध में तालीम जी वॾी ख़िदमत कई। मखदूम अब्दुल रहमान जे पुटनि जी तालीम लाइ मखदूम अब्बुल मुआलीअ जूं ख़िदमतूं हासिल कयूं वयूं। तफ़तुल कलाम सिंधी छापो हाशियो सिफ़ो 339। हिकु अंदाज़े मूजिबि मखदूम साहिबु 1180 हिजरी 1766 ईस्वीअ में गुज़ारे वियो। मौलाना नूर मोहम्मद आरीजा ज़िले लाड़काणे जो ही बुज़ुर्ग पंहिंजे दौर जो वॾो आलिम थी गुज़रियो। पीर मोहम्मद राशिद बि हिन बुज़ुर्ग खां के सबक वरिता। सैयद हसामुद्दीन राशिदी ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं सिफ़ो 602 साल 1981 ईस्वी। ॿी राय मूजिबि बुज़ुर्ग जो नालो मोहम्मद हो। हालाणीअ जे मोहम्मद आकिल शाह पिणु हिन वटां तालीम वरिती।